किताब रखण जी तरतीब। पहिरियों क़ुरान पाक सभिनी जे मथां रखो, पोइ तफ़सीर, पोइ हदीस, पोइ फ़िक़्ह, पोइ ॿिया इस्लामी किताब। यानी इन मां मालूम थियो त पहिरियां इस्लामी किताब रखो, उन जे मथां फ़िक़्ह जा किताब रखो, फ़िक़्ह जे मथां हदीसुनि जा किताब रखो, हदीसुनि जे किताबनि जे मथां तफ़सीर रखो, तफ़सीर जे किताबनि जे मथां क़ुरान पाक रखो। ॿियों, किताब ते का बि ॿी शइ एतिरे ताईं जो कलम बि न रखो, बल्कि जंहिं संदूक में किताब हुजे उन ते बि का बि शइ न रखो। असां छा कंदा आहियूं, ॿटूं रखे छॾींदा आहियूं, या पेन रखे छॾींदा आहियूं, या ॿी का अहिड़ी असां शइ रखे छॾींदा आहियूं जेका हुनखे नुक़सानकार हूंदी आहे, या का मिठाई रखे छॾींदा आहियूं। माण्हू ईअं बि कंदा आहिनि, मिठाई रखे छॾींदा आहिनि। जंहिं ॾींहं खां इहो मूं किताबु पढ़ियो आहे, मां बि ख़ुदि मिठाई केॾीमहिल रखंदो हुउसि, केॾीमहिल का शइ, केॾीमहिल कहिड़ी शइ, केॾीमहिल कहिड़ी शइ। त असांखे घुरिजे त असांखे माना ईअं न करणु घुरिजे। काग़ज़